नाज़रीन सॼी सिंध जी मीरपुर ख़ास में भी डेंगू वायरस तेज़ी से पखेड़जण लगो है। सेहत खाते पारां मिलियल अंग अखरनि मूजिबि हलंदड़ महीने 12 ॼणा डेंगू वायरस जो शिकार थिया आहिनि। इन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे उमर दाऊद पोटो। सॼे मुल्क जी मीरपुर ख़ास में भी डेंगू वायरस तेज़ी से फैलिजी रहियो आहे। सेहत खाते मां मिलियल अंगनि अखरनि मूजिबि हलंदड़ महीने में 12 ॼणा डेंगू जो शिकार थी चुका आहिनि, जॾहिं त ज़िले में मच्छरनि जो आज़ार वधी वञण बावजूदि ज़िले तोड़े मुक़ामी इंतज़ामिया में के भी कदम खया न विया आहिनि। इन हवाले सां हितां जी इंतज़ामिया मरीज़नि ऐं शहरियुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त डेंगू वायरस जेका थींदो आहे ख़ासि जेका बारिशुनि जो मौसम थींदो आहे, बारिशुनि जो मौसम ख़तमु थींदो आहे या स्टार्ट में किनो पानी जमा थींदो आहे या अमूमनी मच्छर जी हिकिड़ी ख़ासि क़िस्म आहे जंहिंजी ग्रोथ थींदी आहे, साफ़ु पाणी हूंदो आहे उन मथे थींदो आहे। इहे जेका गमला हूंदा आहिनि या टायर में पाणी पियल हूंदो आहे या घर में अहिड़ा बर्तन हूंदा आहिनि जिते साफ़ु पाणी पियल हूंदो आहे, हुते हिन मच्छर जी ग्रोथ थींदी आहे ऐं इन सां इहा बीमारी जेका पखिड़िजी वेंदी आहे। हिन बीमारी जो इलाज जी सुञाणप जो डेंगू एंटीजन टेस्ट थींदो आहे लैब सां जो टेस्ट थींदो आहे ऐं क्लिनिकल हिस्ट्री हूंदी आहे। क्लिनिकल हिस्ट्री ऐं जेका लैब सां टेस्ट थींदो आहे इन सां ई केस डायग्नोस थींदा आहिनि। आवाम खे जेका आहे उहो केयर करनि, जेका इहे ॿाहिरि निकिरनि या घर में जेका स्प्रे करनि ऐं घर में जेका दरवाज़ा लॻल हुजनि, फ्लाई प्रूफ दरवाज़ा, जाली वारा दरवाज़ा लॻल हुजनि, इहे शॉर्ट स्लिप्स वारा कपिड़ा न पाइनि, कंप्लीट स्लिप्स वारा उहे कपिड़ा हुजनि ऐं ॿाहिरि निकिरनि त मॉस्किटो ऑयल आहे उहा लॻाइनि ऐं घर में प्रॉपर नमूने स्प्रे करणु ऐं घर में कहिड़ी बि जाइ ते साफ़ु पाणी न पियल हुजे जे उहो इन जे करे छाजे करे इन जी ग्रोथ थींदी आहे, साफ़ु पाणी में ग्रोथ थींदी आहे। मूंखे हफ़्तो थियो आहे ऐं अॼु शहर मां अदला ॻोठ आहियां, हिते पीड़ी लॻी आहिनि हिते जो आहे मूंखे रत वहणु शुरू थियो, पोइ ख़बर पई डेंगू आहे। हिते हाणे इलाजु थिए पियो मुंहिंजो ॻोठ स्प्रे थियो आहे। तक़रीबन 8 ॾींहं खनि थिया आहिनि ऐं ॻोठ अॼु शेरमोहन पवर खां उमरकोट रोड बाईपास ते वेठा आहियूं त बीमार हो त हाणे आंदो अथमि सिविल में, तबियत पहिरीं खां बहितर आहे, बाक़ी स्प्रे वग़ैरह थियणु खपे ॻोठ में ऐं हाणे थिए पियो। हिकिड़े खे थियो आहे ॿिए खे बि थींदो आहिस्ते आहिस्ते, इन जे बावजूदि हिते आंदो वियो आहे। हीअ हॉस्पिटल जे निज़ाम ॾाढो बहितरीनु ज़बरदस्त इस्टेब्लिश कए खे तक़रीबन हफ़्तो खनि थी वियो आहे। हेल ताईं असांजे हिन वार्ड में 2 मरीज़ एडमिट थी चुका आहिनि, जंहिंखे हिकिड़े खे कल्ह असां मोकल ॾेई छॾी आहे, बाक़ी हिकिड़ो हींअर मौजूदु आहे। ऐं पहिरियों जेको पेशेंट हो मिस्री नालो हुनजो, उनजी हिस्ट्री हुई कराची जी। उहो कराची में पंहिंजे ज़मींदार सां गॾु वियो हो, ड्राइवर हो, उनखे उतां कराची मां जेको आहे सो डेंगू वायरस थियो ऐं हीउ ॿियो केस आहे। ऐं असां कल्ह जेको आहे सो डिप्टी डायरेक्टर वेक्टर बॉर्न डिज़ीज़ वारे हिते विज़िट कयो आहे ऐं उहो असांजे हिन आइसोलेशन वार्ड खां सेटिस्फाई हो। बाक़ी उन चयो त थोरो अस्पताल में स्प्रे कराए छॾियो। ज़िले में तक़रीबन 12 केस रिपोर्ट थिया आहिनि ऐं डिप्टी डायरेक्टर साहिबु DHO साहिबु खे बि हिदायतूं ॾेई वियो आहे, मूंखे बि ॿुधायो आहे त तव्हां जेके प्राइवेट अस्पतालूं आहिनि उन्हनि खां बि रिपोर्टूं वठो, जेके बि माना कलेक्शन जीअं सुठी थी वञे, जेके बि केस आहिनि उहे रिपोर्ट थी वञे। मीरपुर ख़ास ज़िले में जेको वबा ऐं बुखार जे करे जेको डेंगू वायरस फैलजण जो सिलसिलो शुरू थियो आहे, मीरपुर ख़ास सिविल अस्पताल में डेंगू वायरस जो वार्ड क़ाइमु कयो आहे, जिथे मरीज़नि खे दाख़िल करे उन्हनि जो इलाजु कयो वञे पियो। मीरपुर ख़ास ज़िले में 12 मरीज़ जेके आहिनि डेंगू जा जेके आहिनि उहे थी चुका आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके प्राइवेट जेके लेबोरेटरियूं आहिनि उन्हनि में जेको डेंगू वायरस जे लाइ जेको हितां जी सिहत खातो आहे उन्हनि जेके पंहिंजी कमेटी जोड़ी आहे जेकी फोकस करे उन प्राइवेट लेबोरेटरी वारनि खां जेके डेंगू वायरस जूं जेको टेस्टूं थियनि थियूं उन्हनि जी ॼाण वठण जो कमु जेको आहे जारी आहे। कैमरामैन बाबू सां गॾु मोहम्मद उमर दाऊद पोटो, आवाज़ टेलीविज़न, मीरपुर ख़ास।